दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु आउं तव्हांखे कोई स्कूल आहे इन जो तव्हांखे हालत ॾेखारींदो त इन स्कूल जी हालत तव्हां सोच ऐं पोइ हिन वीडियो खे तव्हां वधि में वधि शेयर कयो। ॾिसो सही बाउंड्री वॉल में स्कूल जी न आहे, कख ॾिनल ट्रांसफार्मर लॻल आहे 11,000 जो। हिन स्कूल जो नालो आहे गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल, यूसी करम जमाली, तालको सकरन, डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद। ही इनकी गेट है। तो ही इन स्कूल की हालत इन जो अंदर है से जो लोकेशन है, वॉशरूम भी ना ऐसे ही है। वॉशरूम वो ये ठल तरफ था जो तो ही नलको लगल है पानी जो। तो ये अंदर पास वॉशरूम स्कूल जो तो दिखा रहे स्कूल की हालत। तो ज़िले नवाबशाह जो स्कूल है, तालके सकरण जो यूसी करम जमाली जो स्कूल, गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल शाहबाद से न पखो न लाइट सिस्टम का शे ना है। इन जो फर्नीचर देखो छोकरी बैठी थे भी पढ़न पियो। डेट लगल है 9/5/2018। मिस अचण वारी है थोड़ी देर में, चवन था ॿार। जो लोकेशन सो न को लाइट निज़ाम है, न को पखा, न को छा। ये पोयां जो गंदगी छो पियो आहे सॼो। बस ॿार सभु इहे अञा ॿिया बि ईंदा आहिनि, ॿिया ईंदा आहिनि अञा। अच्छा घणियूं टीचर घणियूं आहिनि हिते? ॿ आहिनि। अच्छा ठीकु आहे। सो इहो आहे अॼु जी वीडियो। सो महिरबानी करे हिन वीडियो खे शेयर कयो वधि में वधि, त तव्हांजी वीडियो शेयर करण सां अॻियां जो भलो थी वञे ऐं तव्हांजी वॾी महिरबानी।